नाज़रीन, IBS सखर में नींगरिन के हिरासत करण वारो घोटालो अञा ख़त्म न थियो आहे। अॼु बि इंतज़ामिया नोटिस जारी कया आहिनि। वधीक तफ़सील लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे सखर मां मेहरान टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु जेको आहे सो IBA यूनिवर्सिटी सखर तरफ़ां अॻूणे चांसलर निसार अहमद सिद्दीकी जे पुट हुसैन सिद्दीकी खे जेको IBA यूनिवर्सिटी में डायरेक्टर HR आहे उनखे नोटिस जारी कयो वियो आहे त जेको बंगलो आहे जेको उनजी चांसलर निसार अहमद सिद्दीकी घर वारी रहे पई या ही रहे पियो, उनखे फौरी तौर ख़ाली कयो वञे। ऐं नोटिस में इहो बि जणायो वियो आहे त जेका नौकिरी हुई IBA यूनिवर्सिटी में डायरेक्टर HR उनखे फारूक कयो वियो आहे। हिन जेका सूरत हाल आहे, नोटिस थियण खां पोइ जेका हुसैन सिद्दीकी तरफ़ां को बि रद्द अमल साम्हूं न आयो आहे। ऐं जेके IBA यूनिवर्सिटी जूं शागिर्दियाणी हुयूं या मुलाज़िमा जेके इल्ज़ाम लॻाया हुआ, उहो जेको उन खां पोइ जेको आहे हुसैन सिद्दीकी तरफ़ां सखर हाई कोर्ट में पिणु पटिशन बि दाख़िल कई वई आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।